नाज़िक कराची के क्लिफ्टन वाले इलाके में रोड हादसे में बजना फोत ही 4 ॼणा ज़ख्मी थी पिया आहिनि। तफ़सील मालूम किथा कमर में मणका कमर छा तफ़सील आहे वधीक? जी बिल्कुल, क्लिफ्टन जो इलाइक़ो आहे हज़रत अब्दुल्ला शाह गाज़ी जे बाज़ार वेझो इहो इलाइक़ो आहे जिते वाक़ियो पेश आयो आहे। तेज़ रफ़्तार कार जेको आहे ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी फुटपाथ ते चढ़ी वई ऐं कार सभ खां पहिरीं जेको आहे हिकु मोटरसाइकिल सवार खे हेठि कयो ऐं पोइ फुटपाथ ते सुतल शख़्स जेको आहे हुन मथां चढ़ी वई, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार ऐं फुटपाथ ते सुतल जेको शख़्स आहिनि उहे ॿई मौक़े थधे ते फ़ौत थी विया, जॾहिं त कार में सवार 2 ॼणनि समेत 4 ॼणा जेके आहिनि उहो ज़ख़्मी थी विया। हादसे में कार जेका आहे मुकमल तौर ते तबाह थी वई। तव्हांखे ॿुधाईंदो वञा त इतला मिलण ते पुलिस ऐं रेस्क्यू टीमूं मौक़े ते पहुतियूं। फ़ौतियुनि जी लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फ़ौतियुनि जी सुञाणप करीम ऐं शबीर जे नालनि सां थी आहे। पुलिस अखियुनि ॾिठल शाहिदनि मूजिबि कार जो ड्राइवर ऐं संदसि साथी नशे जी हालत में हुआ ऐं तेज़ रफ़्तारी ऐं नशे सबबि गाॾी जेको आहे ड्राइवर जे कंट्रोल मां ॿाहिरि निकिरी फुटपाथ ते चढ़ी वई। पुलिस जो चवणु आहे त ड्राइवर खे जेको आहे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं केस दाख़िल करे कानूनी कार्रवाई जो आगाज़ कयो वियो आहे। जी कमर जी मेहरबानी।